अॼुकल्ह ईद उल अज़हा जे हिसाब सां असां ॾिसूं त मार्केट्स में हर जॻह ते हिकिड़ी हलचल लॻी रही आहे। माण्हू पंहिंजा नया आउटफिट्स वठणु था चाहिनि, नई शयुनि जी शॉपिंग था करनि, पर हुन सां गॾोगॾु ईद उल अज़हा जेका आहे हुन में जेको कुर्बानी करणी हूंदी आहे, असांखे सुनत पूरी करणी हूंदी आहे, उहे इहा त मवेशी मंडी जेके आहिनि उहे पूरे कराची में तव्हांखे नज़र ईंदियूं। हर जॻह जॻह ते लॻल आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर अचनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जे हिते जेको आहे सो ख़रीदार बि वञनि था, इन्वेस्टमेंट अचनि थियूं कैटल्स लाइ, ऐं जेको आहे सो माण्हू एक्चुअली इन में पंहिंजा पैसा बि विझनि था त असां जानवरनि खे जेको आहे सो सेल कयूं, ऐं पूरो हिकिड़ो प्रॉपर बिज़नेस ठही विया आहिनि। पर इम्तियाज़ इन्हनि बिज़नेसिस में तव्हां ॾिसूं त जेके जानवरनि जो बिज़नेस थिए थो उन्हनि में नुक़सानात बि घणा आहिनि, छोकी ज़ाहिर आहे जॾहिं बायर्स एॾा घणा थींदा आहिनि तव्हां वटि, ऐं जेको आहे सो पोइ सप्लाई एंड डिमांड जो इशू हूंदो आहे। सप्लाई पूरी करण लाइ पोइ ज़ाहिर आहे जानवरनि खे जेको आहे सो जल्दी वॾो कंदा आहिनि, हॉर्मोन्स ॾेई करे, स्टीरॉइड्स ॾेई करे, उन्हनि जो गोश्त वधाइण लाइ, उन्हनि खे ताज़ो ऐं तवाना करण लाइ, त जीअं उन्हनि खे महांगे प्राइसिस ते उहो सेल करे सघनि। पर इम्तियाज़ मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी, जेके जानवर अचनि था जेके जंहिंमें इहे जेको आहे सो आर्टिफिशियल शयूं जीअं स्टीरॉइड्स या हॉर्मोन्स लॻल आहिनि, इन्हनि जा इलाही घणा नुक़सानात आहिनि। ऐं इहे नुक़सानात ईअं आहिनि त उहे जानवर ऑब्वियसली उन्हनि जे अंदरि मीट कॉन्टेंट त वधी थो वञे, फैट त वधी थो वञे, पर उनजी जेके बोन्स आहिनि, उन्हनि जो जेको हार्ट आहे उहो कमज़ोर थी वेंदो आहे। नो डाउट। ऐं उन्हनि जो जॾहिं इहे शयूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि त ज़ाहिर आहे जानवर जी पंहिंजी सिहत ते बि इलाही वॾो असरु हूंदो आहे, ऐं उन सां हिकिड़ी ज़्यादती बि थींदी आहे त तव्हां हुनखे हुनजी पूरी प्रॉपर लाइफ टाइम जेका आहे उहा तव्हां सही सां ॾियो नथा, ऐं उनखे हिकिड़ी जेको आहे सो सेल करण लाइ हिकिड़ो ऑब्जेक्ट वांगुरु रखो था। ऐं जॾहिं त ईद उल अज़हा जो जेको मेन मक़सदु हूंदो आहे उहो इहो त तव्हां समा पंहिंजी प्यारी चीज़, पंहिंजी प्यारी शयुनि खे कुर्बान कयो। त तव्हां जेको बि जानवर वठी था अचो, तव्हां ॾिसो त हुनखे केतिरे प्यार सां, केतिरे सुठे तरीक़े सां रखियो वियो आहे। ऐं इम्तियाज़ मां तव्हां सां थोरो इन जे बारे में डिस्कस करणु चाहियां, तव्हांखे छा थो लॻे त जेकी इहे अचनि था गऊं आहिनि, इहे सभु शयूं जेके एनिमल्स अचनि था, इन्हनि में इहे कहिड़ा नुक़सानात आहिनि जेके असांजे अंदरि बि पोइ ट्रांसफर थी था सघनि? बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। पहिरियां त पाण उनखे थोरो ग्राउंड लेवल ते ॾिसी वठूं त अॼुकल्ह जेके ही ख़ासि तौर ते जेके बि मालकान अचनि था मुख़्तलिफ़ शहरुनि खां कराची जी तरफ़ मवेशी खे वठी था खणी था अचनि, त पोइ उन्हनि जूं एक्सपेक्टेशन्स एतिरियूं हुजनि थियूं त बाबा हिकु जानवर मां असां जजो पैसो कमायूं, छाकाणि त उन्हनि जो पर डे बि ख़र्चो तमामु घणो हुजे थो, ऐं उन्हनि जी जेका पालना कनि था उहा सालो साल हले थी। हू चाहिनि था त असांजो इन जानवर जे मथां जेको पूरे साल जी पालना ते ख़र्च आयो आहे उहो बि निकिरे, ऐं इते असीं जेको मंडीअ में जानवर रखूं था पर डे जेको ख़र्चु आहे उहो बचे, ऐं असांखे मथां पैसो बचे बि सही। पोइ हू मजबूरीअ में हिर्स जो शिकार थी करे उहे इन्हनि जानवरनि सां सम्झो त हिकिड़ो मतिलबु अहिड़ो अमल आहे जंहिं अमल सां उहो जानवर पंहिंजी पूरी ज़िंदगी जी नथो सघे। जॾहिं उन्हनि खे मुख़्तलिफ़ इंजेक्शन्स लॻायूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे ट्रीट कयो थो वञे, त पोइ जेको मालदार आहे, जेको पीढ़ीअ ते बीठल मालिक आहे, उनखे त फ़ाइदो थिए थो, पर जेको माण्हू वापराए थो ईद उल अज़हा में उहो फॉर्चुनेटली बची बि वञे थो, ऐं उनखे ज़िबा करियूं था, उन जो गोश्त खाइण खां पोइ उहे ई बीमारियूं वरी माण्हुनि में बि मुंतक़िल थियनि थियूं। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थी सघनि थियूं, पर असां कोशिशि करियूं त असां इन शइ खां बचूं, छाकाणि त अलाह पाक चए थो त हीअ जेको ईद उल अज़हा जी क़ुर्बानी आहे इन जी तमामु घणी अहमियत आहे। इन में मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जूं शयूं ऐं अहिड़े क़िस्म जा अमल रोकजनि, इन्हनि खां पासो कजे त वधीक बहितर आहे। बिल्कुलु, जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो त इहे जेके बीमारियूं आहिनि जेके जानवर में हूंदियूं आहिनि उहे असांजे अंदरि बि ईंदियूं आहिनि, त उहे जेके बि उन्हनि जो जेके हॉर्मोन्स उन्हनि में इंजेक्ट कया वञिबा आहिनि, जेके बि स्टीरॉइड्स हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि स्टोर थी वेंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं असां उहो ई मीट कंज़्यूम था कयूं, जॾहिं बि असां उहो खाऊं था, उहे सभु शयूं असांजे अंदरि बि अची थियूं वञनि, ऐं पोइ असां ॾिसंदा आहियूं त तव्हांजो कोलेस्ट्रॉल वधी थो वञे, तव्हांजो LDL वधी थो वञे, ऐं उनजी मैनिफेस्टेशन इन सभिनी शयुनि जी इहा आहे त तव्हांखे एंज़ाइटी थी थिए,
तव्हांखे कावड़ थी अचे, तव्हांजे मिज़ाज में थोरो, असां ॾिसंदा आहियूं हार्मोनल प्रॉब्लम्स जेके बि हूंदियूं आहिनि उनजो डायरेक्टली इम्पैक्ट तव्हांजे बिहेवियर ते ईंदो आहे।